अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ हिन स्पेशल ट्रांसमिशन में मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन, पाकिस्तान के अंदर चूंडुनि जो सिलसिलो 70 खां वठी जेकॾहिं ॻणिजे त चूंडूं मुसलसल थींदियूं रहियूं आहिनि ऐं पंहिंजो पर ही 10 भेरो चूंडूं थियनि पियूं 2013 में। इन्हनि 8-9 भेरा थियल चूंडुनि जे अंदरि जेके हुकूमतूं ठहियूं उन्हनि हुकूमतुनि जी जेका परफॉर्मेंस रही आहे सवाइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में जेको तमामु मुख़्तसिर अरसो हुयो उनजो उते तोड़े जो उन वक़्तु सियासी तरह ते काफ़ी ग़लति फ़ैसिला बि थिया ऐं उन हवाले सां काफ़ी हिकिड़ो कंट्रोवर्शियल दौर बि हो बलोचिस्तान जी हुकूमत जे हवाले सां या ख़ुदि जेको 70 जे चूंडुनि खां पोइ जेके नतीजा आया उन नतीजनि जे हवाले सां जेको अवामी लीग जेका मुजीब रहमान साहब जी हुई उन खे इक़्तिदार न ॾियणु उहो काफ़ी कंट्रोवर्शियल इशूज़ हुया। बहरहाल भुट्टे जे दौर में जेका हुकूमत ठही उन जी परफॉर्मेंस जे लिहाज़ खां उहा बहरहाल हिकिड़ी सुठी हुकूमत हुई। पर असां ॾिठो त उन खां पोइ 85, 88, 90, 93, 97, 2002 ऐं 2008 ताईं जूं जेके चूंडूं थियूं उन जे नतीजे में जेके हुकूमतूं आयूं आहिनि उन हुकूमतुनि तोड़े पंहिंजा टेन्यूअर जेको आहे पूरा कया या अधु विच में उन्हनि जो टेन्यूअर जे अधु में ई उन्हनि जी उन्हनि हुकूमतुनि खे घर भीड़ो कयो वियो। कारकर्दगी जे लिहाज़ खां उहे हुकूमतूं एॾियूं के सुठियूं कोन रहियूं ऐं उन हवाले सां छो सुठियूं नथियूं रहनि जॾहिं त हिकिड़ी इलेक्टेड गवर्नमेंट जेका आहे उहा अचे थी जंहिंजे बारे में तसवर इहो आहे त हेल त इंसान ज़ात सियासी निज़ामनि जे हवाले सां सभ खां सुठो निज़ाम जेको क्रिएट कयो आहे या जेको डिज़ाइन थियो आहे इंसान ज़ात जे पूरे महिनतुनि सां उहो जमहूरियत आहे। ऐं जमहूरियत जेका आहे उहा वेस्टर्न दुनिया जे अंदरि काफ़ी उन जी परफॉर्मेंस जेका आहे उहा ज़बरदस्त आहे। असांजे समाजनि जे अंदरि ख़ासि तरह पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हाइजे त उहा जमहूरियत छो परफॉर्म नथी करे सघे ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत कीअं परफॉर्म कंदी ऐं कीअं माण्हुनि जा जेके आहिनि किरोड़े माण्हुनि जा मसइला जेके आहिनि उहे उन सां हल थींदा। इहो जेको प्रोग्राम जो मौज़ू आहे असांखे जॉइन कयो आहे नामियारे दानिश्वर एडवोकेट शहाब वस्तो साहब। साईं सलाम अलैकुम। साईं वालेकुम। शहाब साहब, जमहूरियत परफॉर्म नथी करे इहा शिकायत आहे, करप्ट आहे, इनएफिशिएंट आहे, कॾहिं कहिड़ो इल्ज़ाम कॾहिं कहिड़ो इल्ज़ाम, वज़ीर साहिबान न लॉ एंड ऑर्डर ठीक थो थिए न को ॻाल्हि थी थिए। 11,000 5 सालनि जी हुकूमत में हिकिड़े शहर जे अंदरि कराची में मरी था वञनि। छा मतिलबु पाकिस्तान में जमहूरियत छो नथी हो करे? पाकिस्तान में जमहूरियत पहिरीं ॻाल्हि त जंहिं हवाले सां तव्हां पंहिंजे इंट्रो में जेको ज़िक्र कयो त डेमोक्रेसीज़ जीअं दुनिया में लॉन्च थियूं आहिनि जंहिं तरीक़े सां डेमोक्रेटिक सिस्टम्स मुरविज थिया आहिनि उन तरीक़े सां पाकिस्तान में जमहूरियत अञा कोन आई आहे। असां वटि इलेक्शन्स थींदियूं रहियूं आहिनि, इलेक्शन्स बि शफ़ाफ़ न थियूं आहिनि, उन में तमामु घणी रिगिंग थींदी रही आहे ऐं उन खां अलावा इस्टेब्लिशमेंट जो तमामु वॾो हिकिड़ो अमल दख़ल रहियो आहे इलेक्शन्स जे दौरान बि ऐं हुकूमतनि ठाहिण में बि एजेंसीज़ तमामु घणो रोल प्ले कयो आहे। ऐं इन खां वधीक जेको असां सां प्रॉब्लम रहियो आहे त जेको क्लास डिक्टेटरशिप सां गॾु रहियो आहे दरअसल उहो ई क्लास वरी कंहिं न कंहिं शिकिल में पोइ खणी उहो जेका लीडरशिप हुजे उन जी सूरत में या सेकेंड टीयर जी लीडरशिप जी सूरत में उहे ई माण्हू वरी डिक्टेटरशिप्स खां निकिरी वरी अची तव्हांजे डेमोक्रेटिक जेको प्रोसेस आहे उन में शामिलु थी था वञनि। त जेका हिकिड़ी जेका नज़रियाती जेका बेहक हूंदी आहे जेका सालनि खां पोइ वञी माण्हुनि जे नज़र में हिकिड़ो वेसाह पैदा कंदी आहे ऐं माण्हू उन्हनि पार्टियुनि खे उन्हनि लीडर्स खे कंहिं वेसाह जे लिहाज़ खां कंहिं ट्रस्ट जे हवाले सां जेको असां सुञाणींदा आहिनि उहो तालुक़ु भुट्टे साहब कंहिं हद ताईं पैदा कयो माण्हुनि सां ऐं पीपल्स पार्टी उनजो खटियो बि खाधो। ऐं मां सम्झां थो त हाणे शायदि नवाज़ शरीफ़ बि पंजाब में ख़ासि तौर ते सेंट्रल पंजाब में उहो हिकिड़ो तालुक़ु पैदा करे वियो आहे जंहिंमें हिकिड़ी मुस्तक़िल कॉन्स्टिट्यूंसी जो कंसेप्ट जेको हूंदो आहे। बाक़ी जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे म्यूज़िकल चेयर्स वांगुरु उहे अचनि थियूं मौक़े जी तलाश में, पावर जी तलाश में ऐं उन्हनि जो को नज़रियाती का हीअ जेका ॻाल्हि कई वञे थी त जेका जमहूरियत आहे उहा दरअसल हिकिड़े इंडस्ट्रियलिस्ट सोसाइटी जो जेको आहे उहो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे उहो जागीरनि समाजनि जे अंदरि शायदि ओॾो परफॉर्म नथी करे सघे। तव्हांजे ख़्याल में दुनिया जे अंदरि जेके जमहूरियतूं आहिनि इहो जेको हिकिड़ो व्यू पॉइंट आहे उन में उनखे कीअं एनालाइज़ ॾिसो इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त क्लासिकली जेको ट्रांसफर थियो आहे पावर फ्यूडलिज़म खां
उन सां गॾोगॾु ई डेमोक्रेटिक रिफॉर्म्स बि आया आहिनि। त इहो हिकिड़ो छो त यूरोप में इंडस्ट्रियल रेवोल्यूशन ऐं जेको इनलाइटनमेंट हुई उहे गॾु थिया ऐं जेको डेमोक्रेटिक रेवोल्यूशन्स आया जेको हुते फ्रेंच रेवोल्यूशन हुयो जीअं 1689 में 88 में ग्लोरियस रेवोल्यूशन हुयो जंहिंमें पार्लियामेंट खे पावर्स मिलिया इंग्लैंड में, या अमेरिका में जीअं 78-79 में जेको उते रेवोल्यूशन आयो त उते बिल्कुलु ईअं ई थियो जीअं तव्हां चओ था त मिडिल क्लास पैदा थियो, उन समाजी तौर ते बि टेक ओवर कयो ऐं सियासी तौर ते बि टेक ओवर कयो। पर असांजूं जेके इकोनॉमीज़ आहिनि, असांजूं जेके सोसाइटीज़ आहिनि, उते ट्रांसफॉर्मेशन ईअं न थी आहे। असां वटि अञा ताईं जेको सियासी लिहाज़ खां ऐं समाजी लिहाज़ खां फ्यूडल बाक़ियात मौजूदु आहिनि। छा इहो सबबु आहे जो पंजाब जे अंदरि निस्बतन जेको आहे परफॉर्मेंस जी लेवल हर हुकूमत में कंपेरेटिवली बहितर हूंदी आहे, उनजी भेट में सिंध जे अंदरि ऐं बलोचिस्तान जे अंदरि परफॉर्मेंस जी लेवल काफ़ी लो हूंदी आहे? छा इहो ई सबबु आहे त हुते हू समाज थोरो इंडस्ट्रियलाइज़ेशन ॾे हलियो वियो आहे, मिडिल क्लासिस हलिया विया अची विया आहिनि? सही ॻाल्हि आहे। ॾिसो न, मिडिल क्लास छा हूंदो आहे? मिडिल क्लास बेसिकली समाजी लिहाज़ खां, इक़्तिसादी लिहाज़ खां ऐं रियासती ढांचे जे हवाले सां वधीक जुड़ियल हूंदो आहे। हुनखे पंहिंजे राइट्स जी ऐं पंहिंजे ड्यूटीज़ जी, पंहिंजी ऑब्लिगेशन्स जी ख़बर हूंदी आहे। ऐं दरअसल हुनजी जेका सॼी जेको हुनजो जेका हुनजी कुवत हूंदी आहे, उहा दरअसल हुनजी जेका ॼाण आहे, जेका हुनजी बेसिकली एम्पावरमेंट आहे, जेका आइन जे बारे में हुनखे या जेको हुन जेके कानून जे बारे में हुनखे पंहिंजे हक़नि जी जेका ॼाण हूंदी आहे, उहा हर वक़्तु उन करे पंहिंजे हक़नि जे बारे में सुजाग थो रहे। मसलन बिज़नेस क्लासिस खे ख़बर हूंदी आहे त हुन जा जेके मिल्कियत जे हवाले सां या बिज़नेस जे हवाले सां कहिड़ा राइट्स आहिनि, टैक्स जे हवाले सां कहिड़ियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। त हिकिड़ो गिव एंड टेक वारो रिलेशन थो थिए। उनजी भेट में तव्हां ॾिसो त सिंध जे अंदरि ख़ासि तौर ते 50% माण्हू जेको आहे सो बिल्कुलु इलिटरेट आहे। उनखे का ख़बर कोन्हे त उनजा सिविल राइट्स कहिड़ा आहिनि, उनजा शहरी हक़ कहिड़ा आहिनि, उनजा सियासी हक़ कहिड़ा आहिनि। हुनखे मज़हबी ऐं जेको आहे सो हिकिड़े तोहमाती ऐं हिकिड़े सुपरस्टिशियस सिस्टम में फसायो वियो आहे, क़बाइली निज़ाम में फसायो वियो आहे। उनखे जागीरदारी जेको आहे सो रिश्तनि में फसायो वियो आहे। उनखे मौजूदा रियासत में जेको हिकिड़े आम शरीअ जा जेके हक़ हूंदा आहिनि ऐं उन्हनि हक़नि जे ज़रिए हो पंहिंजी जेका इक़्तिसादी जेका हुनजी बदहाली आहे उहा बि ख़तमु कंदो आहे। ऐं उन में कलेक्टिव जेको हाणे जीअं आर्टिकल 15, 16, 17 में छा आहे, तव्हांखे राइट्स मिलियल आहिनि त तव्हां एसोसिएशन, राइट ऑफ एसोसिएशन आहे, राइट ऑफ असेंबली आहे, राइट ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच आहे। हाणे इहे सभु राइट्स अहिड़ा आहिनि जेके आइन खे तव्हां ऐं मां सम्झण जे करे इन्हनि राइट्स खे पंहिंजो बचाए सघूं था। असांखे जेकॾहिं को पुलिस वारो रोड ते झलींदो या असां सां को ॿियाई जेकॾहिं का ॾाढाई कंदो त असां वटि घटि में घटि इहो ऑप्शन आहे त असां कोर्ट में वञी उनखे पंहिंजे राइट खे प्रोटेक्ट करे सघूं था। पर हिकिड़ो आम ग़रीब माण्हू आहे जंहिंखे इन्हनि राइट्स जी ख़बर जेको इहो तसवुरु कयो वेंदो आहे, काफ़ी असां ॾिसंदा आहियूं सिंध जे अंदरि ऐं बलोचिस्तान जे अंदरि ख़ासि तरह जेको क़ौम परस्त जेको स्कूल ऑफ थॉट आहे, उहो जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उन वटि सदाईं इहो डिक्शन हूंदो आहे उनजो त भई हीअ रियासत जेका आहे उहा सिंध ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेका उहा मदाख़लतूं पई करे ऐं उनजे करे जमहूरी इदारा परफॉर्म नथा करे सघनि ऐं रियासत डेलिबरेटली इहो अटैम्प्ट आहे एजेंसियुनि जो, इस्टेब्लिशमेंट जो जेको उनजो रिटोरिक हूंदो आहे त उहो उनजे करे हिननि समाजनि जे अंदरि स्टेट मशीनरी जेका आहे उहा फंक्शनिंग आहे कोन। उहा कंहिं वॾेरे जे ताबे आहे, कंहिं सरदार जे ताबे आहे, कंहिं नाज़िम जे ताबे आहे, कंहिं MPA जे ताबे आहे, कंहिं MNA जे ताबे आहे। माना केटियूं ठही वञनि थियूं। ईअं पंजाब जे अंदरि नथो थिए। छा इहो फैक्टर बि आहे जेकॾहिं फ़र्क़ु ॾिसूं था पंजाब जे अंदरि ऐं सिंध ऐं बलोचिस्तान जे अंदरि जेको जमहूरी हुकूमतुनि जी परफॉर्मेंस जो, छा इहो बि हिकिड़ो फ़र्क़ु आहे? ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त रियासत जेको इल्ज़ाम बलोच नेशनलिस्टनि ते लॻाए थी इस्टेब्लिशमेंट त हे रिट खे एक्सेप्ट नथा कनि, हे डेवलपमेंट नथा करणु ॾियनि, उते जेको मॉडर्न सोशल जेके समाजी इदारा जेके आहिनि उन्हनि खे उसरणु कोन था ॾियनि। पर जेकॾहिं ॾिसिजे त साॻियो ई कमु रियासत सिंध में थी करे, साॻियो ई कमु जेको आहे सो KP में थी करे। यानी उन्हनि इदारनि खे रियासत कोन थी उसरणु ॾिए। उन्हनि इदारनि खे उसरण में जेके रुकावटूं आहिनि, जेके कुवतूं आहिनि, उन्हनि खे रियासत मदद थी करे। जेको हिते जागीरदारी तबिको आहे, जेको सरदारी क्लास पैदा थियो आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में हिन ते मां तव्हांजो तफ़सीली जवाबु वठां, पर उन सां गॾोगॾु मूंखे कल्ह टियों ॾींहुं हिकिड़े दोस्त ॿुधायो पिए त हिन हुकूमत जी जेका परफॉर्मेंस आहे
तव्हां लाड़काणे खे ऐं मुल्तान खे खणी भेटियो जितां हिकिड़ी जॻह जो माना पार्टी प्राइम जो मिनिस्टर आहे। ठीकु आहे न, त उन उते जेका या नवाब शाह खे ऐं तव्हां हुनखे भेटियो त तव्हांखे परफॉर्मेंस जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र अची वेंदो। हालांकि पार्टी जो सरबराह ऐं क़यादत जेका आहे उहा या त नवाब शाह जी चइजे या हू क्लेम था कनि असां लाड़काणे जा धरती जा वारिस आहियूं, वॉट एवर, पर ॿिन्ही ज़िलनि मां खणिजे को ज़िलो ऐं हुनखे मुल्तान सां भेटिजे त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। छो थियो आहे इहे, ऐं वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची गुफ़्तगू कंदा। नाज़रीन असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं, गुफ़्तगू कयूं था पाकिस्तान जे अंदरि जमहूरी हुकूमतुनि जा जी कारकर्दगी जे हवाले सां, उहे छो परफॉर्म नथियूं कनि ऐं पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत जो जेको मुस्तक़बिल आहे उहो छा थी सघे थो, ऐं माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, जेके वधंदड़ मसइला आहिनि, उहे आख़िर उन्हनि जो हल कीअं थींदो, उन हवाले सां गुफ़्तगू कयूं था। शाह बोस्तो साहिब सां गॾु अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी शाह साहिब, ॾिसो हाणे जेसि ताईं मुल्तान जी ॻाल्हि आहे त मुल्तान में बि जेको हाणे डेवलपमेंट जो जेको प्रोसेस शुरू थियो आहे उन जूं ॿ टे वजूहात आहिनि। हिकिड़ो त इहो आहे त तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे त पंजाब में मुस्लिम लीग एन जी गवर्नमेंट हुई ऐं उनखां पोइ पंजाब में मुस्लिम लीग एन खे अपोज़िशन फेस करणी पई आहे। ठीकु आहे, शुरू में पीपल्स पार्टी थोरो इन्हनि सां गॾु रही, पर मुस्लिम लीग क्यू आहे ऐं इन खां अलावा न, पर जेको मुल्तान जी जेका डेवलपमेंट आहे उहा प्राइम मिनिस्टर जे स्पेशल फंड्स जे तहत न, मां जेका ॻाल्हि पे कई उहा उनखे तव्हां थोरो ॿ मिंट जेकॾहिं सम्झंदव त तव्हांखे इहा ॻाल्हि सॼी जेका सो नज़र अची वञे त इहे छो आहे। पंजाब में हाणे ठीकु ठाक क़िस्म जो तक़रीबन 2 पार्टी, हाणे बि जेकॾहिं तव्हां PTI खे बि शामिलु कयो त 3 पार्टी त बाक़ाइदा हिकिड़ो कंपेटिटिव कल्चर डेवलप थियो आहे। ऐं पीपल्स पार्टी चङो ख़ासो टफ टाइम ॾिनो पंजाब में नवाज़ शरीफ़ खे लोकल लेवल ते, असेंबली में रोज़ झेड़ा थींदा तव्हां ॾिसंदा हुआ। सिंध में अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि ई कोन्हे। सिंध में हिननि नानीअ वेड़ो ठाहे सभिनी गॾिजी जेको आहे सो केक वेठे खाधो। न को ऑडिट हुयो, न को अकाउंटेबिलिटी हुई, न को ब्यूरोक्रेटिक चेक हुई, न को जुडिशियल चेक हुई, न जेको मोस्ट करप्ट माण्हू जेको हुयो उहो एंटी करप्शन जो डायरेक्टर हूंदो हुयो सिंध में। हाणे बि जेको ॾिसो तव्हां, जेके तव्हां हुनजो ॾिसो बैकग्राउंड त तव्हां ईअं ई नज़र ईंदो। त जिते तव्हांखे का पुछा कोन्हे, जिते तव्हांखे को भाव कोन्हे, पीपल्स पार्टी हिकु ॿ दफ़ो शायदि जतोई साहिबु नवाब शाह में खटियो आहे कंहिं ज़माने में, पीपल्स पार्टी हमेशह आराम सां खटी ईंदी आहे। इहो सॼो कैंपेन जेको आहे इलेक्शन जो बेनज़ीर साहिबु हलाईंदी हुई, हे आराम सां इलेक्शनियूं खटनि था, हिननि खे को कंहिं क़िस्म जो इहो भाव कोन्हे त असां इलेक्शन हाराए सघूं था। ऐं हिन दफ़े हुननि शायदि इहो सोचियो हुयो त भई ठीकु आहे, छाजी डेवलपमेंट, इहे पैसा ॾोकड़ असां पाण कमायूं, उनखां पोइ टारगेटेड कम्यूनिटीज़ खे असां बेनिफिट कयूं, उनखां वोट वठूं, इलेक्शन खटूं। त हिते त सिंध खे त जंहिं तरीक़े सां हितां जो उमरा तबिको जेको आहे, जंहिं तरीक़े सां सिंध खे रूल थो करे, उहो त छो मतिलबु अकाउंटेबिलिटी कोन्हे। हिकु अकाउंटेबिलिटी कोन्हे, ॿियो हिते मिडिल क्लास सिंध जे लाइ बारे में असां जेको इहो तसवुरु कयो वेंदो आहे त सिंध जे अंदरि जेका अवाम जी जेका पॉलिटिकल जेका अवेयरनेस आहे उहा पंजाब खां ॿियनि सूबनि में वधीक आहे, रेज़िस्टेंस सिंध में वधीक आहे, MRDU सिंध थी हलाए, वन यूनिट जी मूवमेंट सिंध थी हलाए, पर मुशरफ जे ख़िलाफ़ु जेको आहे वरी 8 दौर हुया त उनमें सिंध एक्टिव हुई, 12 में सिंध में थियनि था, रेज़िस्टेंस जेका आहे उहा सदाईं सिंध ॾे थी। अनफॉर्चुनेटली थियो छा आहे फ़ियाज़ साहिबु, जो इहो मां तव्हां सां 2 टे दफ़ा पहिरियों में ज़िक्र करे चुको आहियां त अलमियो इहो आहे त असांजो जेको सिंध जो वॾेरो आहे इंतिहाई चालाक क़िस्म जो हिकिड़ो पॉलिटिशियन आहे। हू जेको बि पॉपुलर फ्रंट आहे उनजी लीडरशिप छॾण लाइ तयारु कोन्हे, उहो वेही थो रहे अॻियां अची। उहो मिडिल क्लास खे जेके जेन्युइन लीडर्स हूंदा आहिनि अर्बन सोसाइटीज़ जा, रूरल सोसाइटीज़ जा, उन्हनि खे अॻिते अचणु नथो ॾे। MRD मूवमेंट हुजे त ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु लीड पियो करे। मतिलबु तव्हां नालो खणो, हाणे मां वरी जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदुसि त शायदि चवंदो वर्जा थी वेंदो, जेको असांजे नेशनलिस्ट मूवमेंट जो जेको हाणे हिकिड़ो टेम्पो ठहियो हुयो ॿिटे निज़ाम जे ख़िलाफ़ु, उन में तव्हां ॾिठो त जेके बि NPP जा, PMLF जा ऐं मुख़्तलिफ़ जेके बि वॾेरा हुया, उहे हिकदमि गवर्नमेंट खां निकिरी 2-3 महीना पहिरियों हिकदमि जेको आहे नेशनल कार्ड खीसे में खणी वेही रहिया। ऐं असांजा नेशनलिस्ट बि उन्हनि जे कॾहिं लॻी विया, असांजा कुझु दानिश्वर बि उन्हनि जे कॾहिं लॻी विया। त मुसीबत इहा आहे त असां इन्हनि खां जान कोन था छॾाए सघूं। जेका बि पॉपुलिस्ट मूवमेंट आहे, जेको बि डेमोक्रेटिक जेको हिकिड़ो टेम्पो ठहे थो, उन में हे अॻियां अची वेही था रहनि। ऐं छाकाणि त हिननि छा जेको तव्हां मिडिल क्लास जी ॻाल्हि कयो था, हिकिड़ो सबबु इहो न आहे त जेको सिंध जे अंदरि जेको 47 जे विरहाङे जे करे मिडिल क्लास हलियो वियो, समाजी इर्तिका जेकॾहिं नेचुरल फेज़ पंहिंजा ॾाका तय कंदी कंदी हिकिड़े स्टेज ते पहुती,
उनखां पोइ सिंधी समाज हिकिड़ो नॉर्मल समाज न रहियो ऐं जेको हिन 50 सालनि जे अंदरि जेको मिडिल क्लास जो वॾो चंक ठहियो आहे उहो त पंहिंजो शॉर्टकट से मिडिल क्लास ठहियो आहे कन ब्यूरोक्रेसी में अची जेको आहे पंहिंजो उतां कढ ईअं कोन्हे हाणे ॾिसो न गुज़िरियल 30-40 सालनि में सिंध जे अंदरि जेको इक़्तिसादी लाॻापा हुया जेके समाजी लाॻापा हुया उन्हनि में हिकिड़ी बुनियादी तब्दीली आई आहे जेको एग्रीकल्चरल असांजो जेको सेक्टर हुयो उहो उन में जेके हेरिडिटरी जेके ज़मीनूं हुयूं जेको हिकिड़ो लैंडेड जेका असां वटि जेके क्लासिस हुया उन्हनि जी भञरा थी आहे ॻोठनि मां तमामु वॾी तइदाद में माण्हू शहरनि में आया आहिनि शहरनि जा माण्हू वरी वॾनि शहरनि में आया आहिनि त हिकिड़ो नेचुरल जेको सोशल मोबिलिटी वारो जेको प्रोसेस आहे उहो तेज़ थी वियो आहे हज़ारनि जी तइदाद में हाणे असां वटि डॉक्टर्स इंजीनियर्स आहिनि हज़ारनि जी तइदाद में असां वटि टीचर्स आहिनि लखनि जी तइदाद में असां वटि जेको आहे पर उहे जेके तव्हांजा जेके डॉक्टर्स ऐं इंजीनियर्स ऐं जेको उहो तव्हां चओ था पिया उहे माण्हू जो वॾो चंक हुओ आहे न जेको नौकरियुनि वठण लाइ पंहिंजो वॾेरनि जे दर ते बीठो ॿुधो न जी ऐं वरी जॾहिं नौकिरी मिले थी त उहे जेको परफॉर्म कनि था बहसियत ब्यूरोक्रेट जे तॾहिं मूं चयो त उनजो वॾो चंक जेको मिडिल क्लास तव्हां चओ था न वॾो चंक त शॉर्टकट्स ते आहे न अञा ताईं ॾिसो इहो हिकिड़ो ॿियो इशू आहे एथिकल जेको इशू आहे एथिकल नथो चवां मां चवां थो हिकिड़ो नेचुरल फेज़ मां निकिरी जेको मिडिल क्लास ठहे थो साईं ॾिसो बुनियादी ॻाल्हि सियासत में हूंदी आहे लीडरशिप मां तव्हांखे हिकु नंढिड़ो मिसाल ॾियां बलोचिस्तान में मिडिल क्लास आहे कोन्हे तमामु थोरो आहे पर बलोचिस्तान जी नेशनलिस्ट या नेशनल रेजिस्टेंस मूवमेंट जेको आहे पाकिस्तान में सभ खां वधीक आहे बलोच जेको उहो आहे न यूनिवर्सिटी जो BSO लेड जेको धड़ा आहिनि न पर उन में जेका लीडरशिप आहे उहे सरदार आहिनि जेके बुनियादी तौर ते सरदार आहिनि सरदारी घराना आहिनि मंगल त उन रेजिस्टेंस मूवमेंट जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो हो रस्तो डिफरेंट आहे न हुननि खणी हथियार खयो आहे मंगल जेको आहे सो डेमोक्रेटिक तरीक़े सां थो वञे बुनियादी ॻाल्हि जेका आहे उहा लीडरशिप कंपेल्ड उन पोजीशन में आहे लीडरशिप कंपल्जन भुट्टो साहब भला को अपर मिडिल क्लास जो माण्हू हुयो लैंडेड एरिस्टोक्रेट हुयो उहो उन हिकिड़ो सोशल एजेंडा खणी आयो पूरी सिंध में हिकिड़ो नओं सियासी कल्चर पैदा करे असां सां अलमियो इहो आहे त असांजो जेको पढ़ियल गढ़ियल तबिको आहे जेको मॉडर्न सोसाइटी खे सम्झे थो जंहिंखे ख़बर आहे त सोसाइटीज़ बुरहाननि मां कीअं निकिरंदियूं आहिनि जेको रोल प्ले करे सघे थो कंहिंखे ख़बर आहे टेक्नोक्रेट्स आहिनि असां वटि प्लैनर्स आहिनि असां वटि टीचर्स आहिनि असां वटि साइंटिस्ट आहिनि असां वटि डॉक्टर्स आहिनि उन्हनि सभिनी जो जेको कलेक्टिव जेको एसेट आहे उनखे असां इस्तेमालु नथा करे सघूं कीअं छो उनजी वजह इहा आहे त असांजी मिडिल क्लास खे अञा का अहिड़ी पॉलिटिकल लीडरशिप न मिली आहे छो न मिली आहे उनजी वजह कुझु असांजियूं बि ग़लतियूं आहिनि ऐं असां हमेशह इन्हनि वॾेरनि ऐं पीरनि जे कढ शॉर्ट टर्म जी तव्हां ॻाल्हि कई बेनिफिट जे चकर में वञूं था पर इहो बि हिकिड़ो ट्रांज़िशन वारो फेज़ आहे उहो ई मां चवां थो त हेल ताईं जेको ट्रांज़िशन आहे उहो इहो आहे त पहिरियों मिडिल क्लास हो कोन पोइ मिडिल क्लास जेको आयो आहे उहो शॉर्टकट्स ते आहे अञा त नेचुरल आहे न उनजी स्ट्रेंथ न थी आहे उहो पंहिंजो उनमें कॉन्फिडेंस लेवल न आयो आहे तंहिंजे करे तव्हां ॾिसो था जेका सवेर तव्हां ॻाल्हि ॿोल पई कई कॉम्प्रेसन वारी उहा कॉन्फिडेंस लेवल कॉम्प्रेसन में हुई कोन त हीउ जेको एॾा सभु जागीरदार हिकु पासे बीठा आहिनि असां जेको हीउ जेको नारा हणंदड़ कारकुननि सां गॾिजी हिन सॼे जागीरदार निज़ाम हुननि छा कयो हुननि खे हिकिड़ी अम्ब्रेला खपी पई कॉन्फिडेंस लेवल कोन हो न तंहिंजे करे उहो अम्ब्रेला पई न उहो त मां मुंहिंजो ज़ाती रायो आहे पाण थी सघे थो मां ग़लति हुजां ऐं लेट्स होप मां ग़लति आहियां उहो बिल्कुलु वॾो हिकिड़ो ब्लंडर हुयो तारीख़ में इहे मौक़ा जॾहिं पूरो मुआशिरो पूरो समाज तव्हांखे ॾिसे एजेंडा तव्हांजी हुजे हिस्ट्री तव्हांजे दरवाज़े ते बीठी हुजे ऐं तव्हां उहो सभु कुझु छॾे उन्हनि माण्हुनि सां वञी बीहो उन्हनि माण्हुनि जे कढ लॻो जिन तव्हांजी तबाही ऐं बर्बादीअ में हमेशह इहो को पहिरियों दफ़ो न थियो आहे मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग आहे मुंहिंजी जेका अंडरस्टैंडिंग आहे इहो 1 यूनिट जो दौरु हुयो इहा जेका मूवमेंट हुई उहा जेका ॻाल्हि हुई उहा जेको शागिर्द अदीब साफ़ी दानिश्वर जेको उनजो जेको कंट्रीब्यूशन हो उहो आयो भुट्टो साहब उहा सॼी जेका मूवमेंट आहे उहा हिकिड़े पंहिंजो हुनजी क़यादत करे उहो जेको आहे उहा उन सभिनी माण्हुनि खे रिलेवेंट करे छॾी पर 1973 जो कॉन्स्टिट्यूशन जेको हुयो उन में उन मूवमेंट जो इनपुट मौजूदु आहे मसलन कोटा सिस्टम जो जेको कंसेप्ट हुयो साईं जेको सवेर तव्हां चओ न लीडरशिप ते केरु अची विया शरीके मंज़िल उन मिली जो शरीके सफ़र न थिए पोइ साईं पंहिंजजो टैलेंटेड कज़न अॻिते अची वियो जंहिंजो 1 यूनिट जे ख़िलाफ़ को रोल न हो जतोई साहब अची विया फलाणा अची विया टीरा अची विया जेके माण्हू अची विया उन वक़्तु बि असांजी जेका लीडरशिप हुई उन हिकिड़ी एक्सट्रीमिस्ट लाइन वरिती न उहो ई त मसइलो आहे त जॾहिं तव्हां हिकिड़े अहिड़े मूवमेंट ते जॾहिं तव्हां हाणे ॾिसो हिन वक़्तु डेमोक्रेटिक प्रोसेस आहे
हिन वक़्तु तव्हांखे अमलियत पसंदी वारी सियासत नाहे करणी हिन वक़्तु हाणे वरी तव्हां MRD खे ॾिसो MRD में घणा माण्हू हुया जेके ज़िया जी पंहिंजो शूरा जा वञी मेंबर थिया वरी जीअं पंहिंजो इहो टाइम थियो त उन्हनि वरी अची पीपल्स पार्टी जा दरवाज़ा वरिता न पीपल्स पार्टी जा दरवाज़ा वरिता पर असां उन्हनि जे कॾहिं छो लॻाऊं कंहिंजे? इहो सुवालु आहे पीपल्स मां पार्टी चवां थो कॉन्फिडेंस लेवल न आहे न ॾिसो न हुननि जो त इहो भो बिल्कुलु सही था कनि हुननि जो जेको क्लास कैरेक्टर आहे जेका हुननि जी पॉलिटिक्स आहे उन्हनि जी बिल्कुलु तमामु ॾाह मां चयुमि न तमामु सियाणा इहो जेको क्लास आहे असांजो जेको फ्यूडल क्लास आहे ॾाढो सियाणो क्लास आहे अॼु पीपल्स पार्टी जहिड़ी पार्टी बि हुननि जे दरनि ते बीठी आहे शाह साहब हुनजी ॾाह ठीकु आहे न असां छो बीठा आहियूं हिननि सां सुवालु आहे इहो असां जेके लखनि जी तइदाद मिडिल क्लास आहे असांखे कहिड़ी मजबूरी आहे जो असां इन क्लास सां गॾु बीठा आहियूं इहो आहे हिकिड़ो सुवालु जेको मां पूरे सिंधी मुआशिरे जे अॻियां रखणु थो चाहियां ऐं ख़ासि तौर मां ते तव्हांखे ॿुधायां थो न उनजो सबबु इहो आहे त असांजो मिडिल क्लास जेको आहे उहो शॉर्ट कट उनजो वॾो चंक पोइ असां न रहूं पोइ छो था रड़ियूं कयूं पोइ छो था चऊं त करप्शन थी वई छो था चऊं त असां घरनि खां निकिरी कोन था सघूं छो था चऊं त कहिड़ो जेके माण्हू चवनि था जेके माण्हू करप्शन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था कहिड़ो माण्हू आहे जेको करप्शन जो हिसो नथो थिए न उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे पर मतिलबु मां चवां थो सभु बेनिफिशरी न इहा हक़ीक़त त आहे न त असां हिन मिस गवर्न सोसाइटी जा बुरी तरह शिकार थिया सभ खां वधीक जेको हिन वक़्तु गुज़िरियल 5-10 साल में नुक़सानु थियो आहे उहो सिंध खे थियो आहे उनजी ज़िमेदारी केते आहे ठीकु आहे मां मञा थो पीपल्स पार्टी ज़िमेदार आहे असां बि आहियूं न असांखे कंहिं चयो आहे त असां इन्हनि माण्हुनि सां गॾु स्टेज ते बीहूं असांखे कंहिं चयो आहे त असां जमायत इस्लामीअ सां असां मुस्लिम लीग एफ सां मुस्लिम लीग फलाणीअ सां कहिड़ो तव्हांजी नज़रियाती हम आहंगी आहे कहिड़ो तव्हांखे वोट वठी ॾींदा कहिड़ो तव्हां इलेक्शनियूं खटंदो तव्हां पंहिंजी शनाख़्त ख़तम करे कयां थो न साईं इहो ई त मां चवां थो छो था बीहूं इहो असांजो सोचणु घुरिजे न असांजे हुन में को फॉल्ट हूंदो न फॉल्ट न आहे मां सम्झां थो असांजी मिसकैलकुलेशन आहे असां हरूभरू न उहो जेको फियर आहे जेको लैक ऑफ कॉन्फिडेंस आहे उहो छो आहे मिडिल क्लास जे अंदरि हुनजो हिकिड़ो वजह थी सघे थी छाकाणि त जेको असांजी जेका नेशनलिस्ट क़यादत आहे या लेफ्ट जी क़यादत आहे उनखे बिल्कुलु फियर आहे छाकाणि त हुन हिकिड़ी तमामु बहादुराना सियासत कई डिक्टेटरशिप जे दौर में ॾाढी शिदत ऐं ॾाढी तशदुद वारी जेको आहे सो दौर खे ॾिठो आहे सो शायदि अञा ताईं हुन खां निकिरी न सघिया आहिनि हे दौर डिफरेंट आहे हे डेमोक्रेटिक दौर आहे हिन में त तव्हां पंहिंजी शनाख़्त जी बेस ते सियासत करे सघो था ऐं तव्हांखे करणु घुरिजे ॾिसो पंजाब में जेको मुस्लिम लीग एन जो कैरेक्टर आहे उहो डिफरेंट आहे पंजाब में पंजाबी नेशनलिस्ट आहिनि सिंध में अचनि था सिंध जा जेको वॾा क्लेमेंट थी था वञनि ख़ैर मुस्लिम लीग नून जेको कैरेक्टर आहे उहो पंजाब जे अंदरि कीअं आहे पर गुज़िरियल कुझु अरसे खां वठी जेको बलोचिस्तान जे अंदरि हो उन्हनि पंहिंजो जेको इंट्रेंचमेंट कई आहे मुंहिंजो हिन में पॉइंट सिर्फ़ु ॿियो आहे मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो नाज़रीन वठूं था वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था असां गॾु वेलकम बैक नाज़रीन अजत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था पाकिस्तान जे अंदरि जमहूरी हुकूमतुनि जी परफॉर्मेंस ऐं मुख़्तलिफ़ सूबनि जे अंदरि जेका उहा परफॉर्मेंस आहे उहा मुख़्तलिफ़ छो थी रहे उनजा बुनियादी सबब कहिड़ा आहिनि तारीख़ी सबब कहिड़ा आहिनि उन हवाले सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे शहाब ओस्तो साहिब सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं जी शहाब साहिब साईं ॾिसो तव्हां जेका ॻाल्हि था कयो बिल्कुलु इहा जाइज़ आहे बजा आहे त असांजी वॾी कोताही आहे छाकाणि त असांजो जेसि ताईं हिकिड़ो आज़ादु तशख़ुस न ठहंदो जेसि ताईं सिंध जो माण्हू असांखे असांजी सोच अमल ऐं फ़िक्र ऐं नज़रिए सां न सुञाणींदो असां जेकॾहिं फुटबॉल वांगुरु कॾहिं किथे पिया आहियूं कॾहिं किथे पिया आहियूं कॾहिं कंहिंजे कॾ कॾहिं कंहिंजे कॾ हाणे अॼु असां बीठा आहियूं जेको आहे सो मुस्लिम लीग एफ ऐं मुस्लिम लीग एन सां सुभाणे तव्हां ॾिसजो छो त मुस्लिम लीग एफ ऐं मुस्लिम लीग एन जेको आहे सुभाणे जॾहिं गवर्नमेंट ठाहींदियूं त वरी पीपल्स पार्टी सां गॾु बीठा हूंदासीं त असांजी हिन वक़्तु ताईं का पंहिंजी आज़ादु बेहक अञा ताईं क़ाइमु न थी सघी नून लीग जी तव्हां ॻाल्हि कई त पंजाब जे अंदरि हू जेका आहे क़ौम परस्त जमात आहे पंजाब में उन्हनि जो जेको एजेंडा आहे उहो पंजाब स्पेसिफिक आहे ठीकु आहे न ठीकु आहे न सिंध में जेको असांजो नेशनलिस्ट वेठो आहे असां वेठा आहियूं तव्हां वेठा आहियूं असां छो नथा थियूं सिंध स्पेसिफिक असां छो था अमलियत पसंदि पर मां चवां थो नून लीग जेको हिन 5 सालनि जे अंदरि जेको हुनजो हो ठहियो आहे हू चवनि था त असां NFC ते हिन भेरे असां कस खाधीसीं त जेको हिकिड़ा मुरविज क्राइटेरिया हुई त भई टोटल NFC वेंदो पॉपुलेशन जे बुनियाद ते असां पंहिंजा 18% कंसीड कयासीं ऐं उहो मुख़्तलिफ़ जेका क्राइटेरिया तहत
हो चवनि था त ऐं असां ॾिसूं था त बलोचिस्तान जे बारे में जेको हींअर बि जेको इलेक्शन जे हवाले सां थियो त शहबाज शरीफ़ साहिबु वञी पहुतो। इहो जेको नून लीग जेको इहा पंहिंजी पोस्चरिंग करे थी तव्हांखे ख़बर आहे त कल्ह या ट्रोजूं स्टेट बैंक जी रिपोर्ट पब्लिश थी अथव जंहिंमें उन्हनि चयो आहे त प्रोविंशियल टैक्सिस जेके आहिनि माना जेको सर्विसिस जा टैक्सिस आहिनि सिंध में ऐं पंजाब में, सिंध में तक़रीबन 79% वधी आहे टैक्स कलेक्शन ऐं पंजाब में त 100% खां वधी आहे। त इहो जेको कंसेप्ट आहे त को NFC खां पोइ पंजाब खे नुक़सानु थियो आहे, बिल्कुलु को अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। पंजाब खे हाणे तमामु वधीक फ़ाइदो थियो आहे, छाकाणि त हाणे कोशिशि था कनि त असांखे सर्विसिस खां पोइ गुड्स ते बि जेको आहे प्रोविंसिस जो हक़ हुजे टैक्स करण जो। छाकाणि त इंडिया में, कैनेडा में, अमेरिका में, इवन पाकिस्तान में बि 1935 वारे एक्ट में बि टैक्सिस गुड्स ते जेको आहे सो प्रोविंसिस वटि हुयूं। त तव्हां जेका ॻाल्हि था कयो रिटोरिक कोन्हे, हुननि जेका बि पॉलिसी ठाही आहे NFC ते हुननि खे सॼी अंग अखरनि सां हुननि वेही कैलकुलेशन करे हुननि पंहिंजे मुफ़ादनि जे मुताबिक़ ठाही आहे, हुननि का चैरिटी कोन ॾिनी आहे। सवाल इहो थो पैदा थिए त असां वटि का अहिड़ी रिप्रेज़ेंटेटिव पार्टी आहे जेका फेडरल लेवल जी बि सियाफ़त करे भली, उते बि भली जेकॾहिं किथे तव्हांखे को बार्गेन करिणो थो पए त कयो, पर बुनियादी तौर ते सिंध जे मसइलनि खे जेको आहे सो उहो अहमियत ॾे, फ़ोकियत ॾे। हाणे थिए छा थो जो जेके पार्टियूं असां वटि सिंध में हुकूमत कनि थियूं उन्हनि जो हक़ीक़त में मसइला जीअं MKM आहे, MKM जो को इंटीरियर सिंध सां वास्तो कोन्हे, उहो परेशानी कोन्हे, उन्हनि खे पंहिंजा जेके स्ट्रॉन्ग होल्ड्स आहिनि, जेके उन्हनि जूं पंहिंजूं एरियाज़ आहिनि उन्हनि जे लाइ बिल्कुलु लॻा पिया आहिनि। हुननि आख़िर वक़्त ताईं जेको आहे सो वैल्यू एडिड टैक्स न हणणु ॾिनी, छाकाणि त वैल्यू एडिड टैक्स में कराची में जेको ख़ासि तौर ते जेको होलसेलर क्लास आहे ऐं जेको असां वटि हिते जेको कराची में जेके बिज़नेस कम्यूनिटी आहे उनखे उहो ज़ाहिर आहे प्रोटेक्ट पिया कनि, हुन न करणु ॾिनो। ईअं त उहो चवनि था त पंहिंजो वॾेरा जेके आहिनि उहे एग्रीकल्चर टैक्स वॾेरा उहो बि हिकिड़ो पंहिंजी मसइलो आहे। त हाणे ॻाल्हि आहे त असां उन में सफ़र केरु थो करे, जेकॾहिं तव्हां वैल्यू एडिड टैक्स हणो उन सां जेको रेवेन्यू जनरेशन थींदी त सॼी सिंध खे पैसो मिलंदो न। हाणे प्रॉब्लम छा आहे त उहो त पंहिंजा प्रोटेक्ट कनि था, वॾेरो पंहिंजे इंट्रस्ट खे वॉच थो करे, वॾेरो पंहिंजी पॉलिटिकल इंट्रस्ट खे वॉच थो करे। ग़रीब माण्हू जेको फाथो आहे अची मिसकीन वीचारो उनजो जेको आहे सो धणी त कोई कोन्हे। त असां वटि का अहिड़ी पॉलिटिकल पार्टी हुजणु घुरिजे जेका हिननि वॾेरनि मां जान छॾाए, हिननि क़बाइली सरदारनि मां जान छॾाए जेके 200 300 साल पहिरियों दुनिया में ख़तमु थी चुका आहिनि। अॼु बि असांजा उहो लीडर बणिया वेठा आहिनि, को पीर आहे त उहो असांजो लीडर आहे, को गादी नशीन आहे त उहो असांजो लीडर आहे। हुते बि त पंजाब जे अंदरि ॾिसो न मखदूम सियासी थी थो अचे, उहो पीर थी कोन थो अचे। मखदूम उते हिते थो पीर थी अचे, हिते थो इंडिपेंडेंट थी वे मखदूम शामून कुरैशी जेकॾहिं अचे थो त हिते थो पीर थी अचे, उते त तव्हां सियासी आहे, उते त बाक़ाइदे पॉलिटिकल जहिड़ो आहे हुननि जो। मां नथो चवां हर कंहिंखे हक़ु आहे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हर को करे, पर ॻाल्हि आहे त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां हाणे ख़ुदा जे वास्ते हिकिड़ो दफ़ो सोचूं त बाबा हाणे हेॾां बि पीपुल्स पार्टी में बि जेके वेठा आहिनि उन्हनि में ऐं जेके ॿियनि पार्टियुनि में वेठा आहिनि वॾेरा ऐं सरदार, में को फ़र्क़ु कोन्हे। हाणे मिडिल क्लास खे सोचणु घुरिजे या नेशनलिस्टनि खे सोचणु घुरिजे, हाणे तव्हांजे दानिशवरनि खे सोचणु घुरिजे। कीअं मतिलबु इहो थींदो? इहो त ॻाल्हि असां रियलाइज़ कयूं, असां कीअं रियलाइज़ कयूं? मिडिल क्लास रियलाइज़ करे थो कोन थो करे, उहो कीअं रियलाइज़ कंदो उहो ॿुधायो। इन खां वधीक ॿी कहिड़ी तव्हांखे रियलाइज़ेशन जी ज़रूरत आहे? जॾहिं तव्हां कराची में तव्हां पाण खे सेफ कोन था महसूसु कयो ऐं तव्हां इंटीरियर में सेफ कोन था महसूसु कयो पाण खे, जॾहिं तव्हांजा अस्पताल, स्कूल, रस्ता, रोड सभु तबाह थी विया आहिनि, तव्हांजे बचनि ॿारनि खे एजुकेशन कोन थी मिले, तव्हां एॾी कसम कुर्सी वारी ख़ौफ़ वारी ज़िंदगी था गुज़ारियो। मिडिल क्लास थो गुज़ारे, वॾेरे खे त को भउ कोन्हे, इन्हनि उमरा तबिके खे त को भउ कोन्हे। कीअं भउ कोन्हे? हाणे त को महफ़ूज़ न आहे, पर हो बंदोबस्तु कनि था। जॾहिं बेनज़ीर साहिबा जहिड़ी उहा हिकिड़ी रिलेटिव सेंस में तव्हां सही था चओ, पर बुलेट प्रूफ गाॾियूं था वठनि, वीह असांजे भेट में हिकिड़े आम मिडिल क्लास जे माण्हू जे भेट में त वधीक महफ़ूज़ आहे न। हुन वटि इदारा आहिनि, हुन वटि सिक्योरिटी आहे, SP DPO साहिबु हुनजे जेको आहे वेझो आहे। त मां थो चवां त पंजाब में बि चेंज अची वई आहे। बलोचिस्तान में मिडिल क्लास न हुजण जे बावजूदि बि तुंहिंजो जेको सरदार आहे उहो मिडिल क्लास जो रोल प्ले थो करे, उहो पंहिंजे नेशनल इंट्रस्ट खे वॉच थो करे। उते अञा ताईं कोई डेमोग्राफी जो बोरान कोन्हे। असां ॿुॾी वेंदासीं हाणे चङो भला 5 सालनि खां पोइ तव्हां ॾिसजो सिंध में एॾी धारनि जी आबादकारी थींदी। ही जेके चूंडूं थियनि थियूं, चवनि था त जमहूरी अमल हले थो त पोइ शयूं बहितर थियनि थियूं। 5 साल मुशरफ जी अम्ब्रेला में बि हिकिड़ियूं असेंबलियूं हलियूं, उनखां पोइ माण्हू वोट ॾेई मुशरफ थोरे वेठो हुयो प्रेसिडेंसी में, पर मुशरफ जे माण्हुनि खे को माण्हू कामयाबु थियणु न ॾिनो। तव्हांजे ख़्याल में हीउ जेको वरी ॿियो टर्न आहे, हिकिड़ी जमहूरी हुकूमत पंहिंजा पूरो 5 साल कया आहिनि, हाणे छा वाक़ई हिकु तब्दीली जो इम्कान नज़र अचे थो तव्हांखे? तब्दीली बिल्कुलु ईंदी, छाकाणि त फ़ौज जो हाणे रोल बैन अवी तौर ते ऐं इलाक़ाई लिहाज़ सां ख़तमु थी चुको आहे। जेका बि मुल्क में जेका
जेके टेक ओवर्स थींदा हुया उनजो तव्हांजे ख़्याल में हाणे पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जमहूरी हुकूमत ठाहींदी? तव्हांजे ख़्याल में पाकिस्तान जी सिक्योरिटी पाकिस्तान जी पॉलिसी जेका पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी जेका ठहंदी उन में जमहूरी हुकूमत जो अमल दख़ल इन करे हूंदो जो पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी अफ़गानिस्तान जे बारे में पॉलिसी जमहूरी हुकूमत ठाहींदी? ॿुधो मां हुन जवाब थो ॾियां त हिंदुस्तान जे बारे में पॉलिसी हुकूमत ठाहींदी? ठाहिणी पवंदी छाकाणि त फ़ौज खे हाणे ख़बर पइजी वई आहे त जेकॾहिं पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरत हाल खे बहितर करिणो आहे इहा जेका जिंगुइज़म आहे इहा ख़तमु करणी पवंदी पोइ हाणे बाय डिफ़ॉल्ट करणी पए या बाय डिज़ाइन करणी पए हिन वक़्तु सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि तमामु वॾा ज़बरदस्त क़िस्म जा कन्फ्लिक्ट्स आहिनि रीजनल कन्फ्लिक्ट शुरू थियण वारा आहिनि जेकॾहिं सुभाणे अमेरिकन्स निकिरनि था हुतां लामहला जेको आहे सो इहो अफ़गानिस्तान में सिविल वॉर शुरू थींदी उनसां न थींदो त वरी फ़ौज जेका उहा रिट हुई फ़ौज पोइ त मां सम्झां थो त जेका सिविलियन सेटअप आहे उनखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिलंदी त हो बहितर तौर ते थ्रू डायलॉग ऐं थ्रू डिप्लोमेटिक इंटरनेशनल चैनल्स खे इस्तेमालु करे इन खां पाण खे बचाए असांजो ख़्यालु आहे न पर फ़ौज ईअं न करणु ॾींदी छा? फ़ौज ईअं करणु ॾींदी छा? फ़ौज ख़ुदि या ख़ुदि हे जमहूरी इदारा जेके मूंखे तव्हां ॿुधायो जी हाणे असांजी कॉन्फिडेंस लेवल ॾिसो जॾहिं पंहिंजो एबटाबाद जो मामिलो थियो असांजो बंदि सेशन में इजलास थियो चीफ साहब ऐं जो DGIS अची पेश थिया असां उनजी कहिड़ी अकाउंटेबिलिटी कई? न मूंखे तव्हां इहो ॿुधायो त असां इहो चयो त भई एॾो बस आहे लेट्स बी रियलिस्टिक जेको बैलेंस ऑफ पावर आहे उहो पूरी तरह अञा मिलिट्रीअ खां शिफ्ट न थियो आहे ताक़त जो तवाज़ुन अञा पूरी तरह बहाल न थियो आहे सिविलियन सेटअप लाइ अञा ताईं ट्रांज़िशन आहे ॿियो त ज़ाहिर आहे वॉर आहे पाकिस्तान वॉर इकोनॉमी आहे पाकिस्तान मुस्तक़िल वॉर्स में रहियो आहे फ्यूचर में जेकॾहिं अमेरिकन हितां निकिरनि था त निकिरण सां गॾु यकीनन अमेरिकन्स चाहींदा त सिविलियन सेटअप खे असां रीइंफोर्स कयूं मज़बूत कयूं छाकाणि त अमेरिकन्स जो इस्टेब्लिशमेंट ते एतबार कोन्हे ऐं अमेरिकन्स इस्टेब्लिशमेंट खां इन करे ख़ुशि न आहिनि जो अमेरिकन सम्झनि था त इस्टेब्लिशमेंट अञा ताईं प्रॉक्सी पंहिंजा जेके नॉन स्टेट एक्टर्स आहिनि उहे फ़ौज अञा ताईं शायदि इस्तेमालु करे थी तंहिंजे करे इंटरनेशनल कम्यूनिटी बि सिविलियन सेटअप खे सपोर्ट कंदी ऐं ख़ुदि फ़ौज बि चाहींदी छाकाणि त ॾिसो न फ़ौज खे पंहिंजे तौर ते इंडिपेंडेंटली हाणे फॉरेन पॉलिसी बग़ैर इंटरनेशनल सपोर्ट जे हलाइणु नामुमकिन आहे तव्हांजो हार्डवेयर उतां थो अचे अमेरिका मां थो अचे या वेस्ट मां थो अचे तव्हांजी इकोनॉमिक हाणे जीअं ई गवर्नमेंट ईंदी त ॾिसजो त तव्हांखे IMF खां पैसा वठणा पवंदा उहे पैसा तव्हांखे उतां मिलंदा तव्हांजी इकोनॉमी बिल्कुलु तबाह थी चुकी आहे तव्हांखे इन्वेस्टमेंट करण लाइ हिते पीस घुरिजे पीस कॾहिं ईंदो जॾहिं तव्हां इंडिया सां तालुकात ठीकु कंदव जॾहिं तव्हां अफ़गानिस्तान में इंटरफेरेंस बंदि कंदव जॾहिं तव्हां मुल्क में सही माना में गवर्नेंस ॾींदव प्रॉपर्टी खे प्रोटेक्ट कंदो कॉन्ट्रैक्ट इन्फोर्स थींदा जुडिशरी तव्हांजी जेको आहे सो राइट्स फ़ौज सां कंदा न माण्हू फ़ौज सां करण में छा आहे जी ही तव्हांजी सिविल गवर्नमेंट्स जेकॾहिं चाहिनि थियूं सिविल गवर्नमेंट्स चाहिनि थियूं त ईरान सां उहो गैस पाइपलाइन कनि सुभाणे जेकॾहिं फ़ौज चए त असां गैस पाइपलाइन वारा मामला रिवर्स कंदासीं न पर फ़ौज खे पहिरीं ॻाल्हि वेस्टर्न वर्ल्ड उन सां ॻाल्हाईंदी लॉजिकल ॻाल्हि कयो न फ़ौज छो चवंदी ईअं फ़ौज वटि कहिड़ो हुन वटि पतो बचियो हाणे ॾिसो न मतिलबु इहो हिकिड़ो हिस्टोरिकल प्रोसेस आहे फ़ौज जो जेको मेन जेको हूंदो हुयो एसेट उहो हूंदो इंटरनेशनल सपोर्ट अमेरिका जी सपोर्ट उहो ई चवां थो त हाणे ईरान वारो इशू त आहे न ईरान ते कॾहिं बि फ़ौज अमेरिका सां गॾु न बीहंदी एतिरो त बीहंदी सवाल ई कोन्हे एतिरो त बीहंदी बिल्कुलु न बीहंदी बिल्कुलु न छाकाणि त फ़ौज खे ख़बर आहे त इहो जेकॾहिं असां कयोसीं त असां साईं गैस पाइपलाइन जो मुआदो रद्द करिणो गैस पाइपलाइन जो मुआदो उहो इंटरनेशनल सैंक्शन्स आहिनि उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे UN जा सैंक्शन्स आहिनि सिक्योरिटी काउंसिल जा सैंक्शन्स आहिनि उहो हिकिड़ो ॿियो इंटरनेशनल लीगल उहो ई मां चवां थो न हे तव्हां फॉरेन पॉलिसी जी ॻाल्हि था कयो फॉरेन पॉलिसी जे मामले ते फ़ौज यकीनन अगेंस्ट द इंटरनेशनल कम्यूनिटी ऐं अगेंस्ट द सिविलियन डिस्पेंसेशन नथी वञी सघे छाकाणि त फ़ौज खे ख़बर आहे त इकोनॉमिकली पाकिस्तान तव्हांजी जमहूरी हुकूमत वञे पई न कहिड़ी UN जे सैंक्शन जे बावजूदि जमहूरी हुकूमत उन तरफ़ वञे पई तव्हांजी ज़रदारी साहब हिकिड़ो इहो पॉलिटिकल गिमिक जे तौर ते इहो हिकिड़ो मुआदो कयो आहे पर जीअं ई इहो मुआदो तव्हां ॾिसिजो त जॾहिं अमल में ईंदो त ऑटोमेटिकल सैंक्शन्स लॻी वेंदा हिन ते इहो हलंदो ई कोन्हे पाइप लाइन ठहंदी ई कोन्हे छाकाणि त जेका कंपनी हिन में इन्वॉल्व थींदी उन ते ऑटोमेटिकली सिक्योरिटी काउंसिल जा सैंक्शन्स लॻी वेंदा तंहिंजे करे इहो त हिकिड़ो पॉलिटिकल गिमिक आहे हिकिड़ी पॉलिटिकल गिमिकरी हुई ठीकु आहे न पर मां सम्झां थो त ज़रदारी साहब जेकॾहिं इहो कयो बि आहे त हिन में बि फ़ौज जी हिन जी रज़ामंदी शामिल हुई
उहो हिकिड़ो पंहिंजो इमेज ठीकु करण लाइ उहो थींदो आहे न, उहो कंहिं कंहिं माण्हू खे लाइन ॾेई हिकिड़ो कराईंदा ज़रदारी साहब कॾहिं बि न करे आयो। ज़रदारी साहब में इहा एतिरी रियलिज़म आहे जो कॾहिं इहे फॾे वारा कम न कंदो आहे। ज़रदारी साहब उथंदे जेके कमु कयासीं तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं चई त नो फर्स्ट न्यूक्लियर स्ट्राइक हिंदुस्तान सां कीअं back off कई? कीअं बैक ऑफ कई न, उहो ई चवां थो न। वरी जेको आहे इहो पंहिंजो ज़रदारी साहब चयो त वरी ISI खे जेको आहे पंहिंजो इंटीरियर मिनिस्ट्री जे माथे कयो। ज़रदारी साहब अहिड़ा न उहो ई बिल्कुलु सही था चओ तव्हां, जाम कमु कया आहिनि। पर उहो उनजी वजह इहा आहे न त जिते सिविलियन गवर्नमेंट जेतिरो हिकु त इहे जेके बि ज़रदारी साहब बहसियत पीपल्स पार्टी लीडर जेका पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस कई न, उन में जेको हुन स्टांस वरितो हुयो कातिल लीग वारो, ऐं चयईं त जेको FIR आहे बेनज़ीर साहिबा पाण कटराए वई आहे पंहिंजो मार्क सिगल हुआ, ॾिसो उन वक़्तु इन शइ जी ज़रूरत हुई। तॾहिं मां चवां थो त ज़रदारी साहब केतिरियूं शयूं चवण खां पोइ ज़रदारी साहब खे तव्हां बिल्कुलु ब्लेम न कयो। ज़रदारी साहब जी का ॾिसो न, हो चवई कोन थो त मां मुंहिंजो को नज़रियो आहे, उहो अमलियत पसंद माण्हू आहे। हो तो चवे भाई मूंखे जेका सियासी ज़रूरत हूंदी मां उन हिसाब सां हलंदुमि। तव्हांजी वॾी महिरबानी शहाब साहब। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी पाकिस्तान जे अंदरि जमहूरी हुकूमतूं छो परफॉर्म नथियूं कनि, ऐं वरी जेका उनजी परफॉर्मेंस आहे उहा मुख़्तलिफ़ सूबनि जे अंदरि उहा मुख़्तलिफ़ छो थी हुजे। सिंध ऐं बलोचिस्तान जे अंदरि जमहूरी हुकूमत जी परफॉर्मेंस सफ़ा कमज़ोर छो थी हुजे, उन हवाले सां मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स ते असां गुफ़्तगू कई। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ खे इजाज़त सदाईं गॾु।